अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ में भलीकार मां राजा अल्ताफ़ अब्बासी तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू ए सेक्शन पुलिस पारां हिकु ॼणे खे हाफ फ्राई करे छॾियो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दादू ए सेक्शन पुलिस पारां हिकु ॼणे खे मुबैना तौर ते हाफ फ्राई करे छॾियो आहे। दादू जे ए सेक्शन थाणे जी हद में 5 मोड़ वटि पुलिस में ऐं ॾुआरनि में मुबैना फायरिंग जी ॾे वठि थी आहे। पुलिस जी फायरिंग में फुर चोरी धाड़नि ऐं पुलिस मुक़ाबलनि जे 16 केसनि में नामज़द जवाबदार अब्दुल हमीद पंवर ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। इन हवाले से महिल हलंदासीं असांजे दादू जो रिपोर्टर न्याज़ चांडो ॾे। न्याज़, असांखे इन केस हवाले सां जेको आहे आगाह कजो। जी बिल्कुल, रात देर दादू जे सेक्शन थाणे जी हद आहे 5 मोड़ जिते रात मुबीना पुलिस मुक़ाबलो थियो आहे। पुलिस इहा दावा कई आहे त गश्ती पुलिस दौरान हथियारबंद पुलिस ते फायरिंग कई है। पुलिस की फायरिंग जवाबी फायरिंग में जवाबदार आहे अब्दुल हमीद पंवर, जेके ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। पूरे जवाबदार बंदा दादू ज़िले के मुख़्तलिफ़ थाननि ते 16 केस दाख़िल करे में फोड़ धाड़नि पुलिस मुक़ाबलनि ऐं इन जे मंशियात एक्ट जा केस दाख़िल कयल आहिनि। ज़ख़्मी पुलिस सरकार के सिविल अस्पताल दादू में इलाज लाइ आंदो वियो आहे, जेको हुते दाख़िल कयो वियो आहे। इहो जेको पुलिस मुबीना पुलिस मुक़ाबलो थियो आहे उन में ॿ पासा नज़र अचनि पिया त हिकु पासे SHO जेको आहे मुश्ताक उन जो चवणु आहे त गश्ती पुलिस जेका आहे उहा गश्त करे रही त हथियारबंद फायरिंग कई ऐं जवाबी फायरिंग जेका आहे उहा पुलिस कई, लेकिन जेको ॾोहारी आहे जेको ज़ख़्मी थियो आहे उन खे पंहिंजे ॾेई साथियनि जेका आहे उहा गोली लॻी वई, उहो ज़ख़्मी थी किरी पियो, जेका पोइ पुलिस उनखे गिरफ़्तार कयो आहे। जॾहिं त ॿिए पासे SSP दादू पारां जेका प्रेस बयान जारी कयो वियो आहे उन में इहो ॾेखारियो वियो आहे त दादू पुलिस गश्त दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थियो ऐं जवाबी फायरिंग में पुलिस जी फायरिंग में जेको आहे ॾोहारी अब्दुल हमीद पंवर जेको आहे ज़ख़्मी थियो आहे। उन ज़ख़्मी खे सिविल अस्पताल दादू में दाख़िल कयो वियो आहे। पुलिस इहो ॼाणायो आहे त उन मथां 16 केस दाख़िल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वाधारनि में उहो मुलवस हुयो। जी वॾी महिरबानी न्याज़, तव्हां असांखे आगाह कयो। नाज़रीन, तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दादू जे ए सेक्शन पुलिस पारां 5 मोड़ वटि मुबैना मुक़ाबलो कयो आहे ऐं हिकु जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे।